राबिया जी हाँ सोलंगी न को हिन मूंखे अगवाह कयो आहे न को गिरफ़्तार कयो आहे पाण पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां आई आहियां मूं अची हिन निकाह कयो आहे पहिरीं मुंहिंजी शादी थियल हुई मुंहिंजो घर वारे खां हा हीअ छोकिरी आहे न हुन मूंखे पाण तलाक ॾिनी मूं वरिती मुंहिंजी पसंदि जी शादी कोन्हे मूंखे ज़ोर ज़बरदस्ती कराई हुई पोइ हुन ख़ुशि कोन्हे मूंखे रोज़ु मारींदो हो कुटींदो हो हाँ मुझे खतरो आहे मुंहिंजे घर वारनि खां मुंहिंजे घर वारे खे मुंहिंजे घर जे भातियुनि खे खतरो आहे असांखे मुंहिंजे माइटनि मां तो जी नाज़रीन ये आपको दिखा रहे हैं हम आखिरी शिफ्ट मुझे अब्बू शो खत्म हो जाएगा। ऐसी मज़ीद अच्छी वीडियो देखने के लिए मेरे चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिएगा, साथ वाली घंटी को दबाएं ताकि आने वाली हर वीडियो आप तक पहुंचे। ॿियो सोलंगी सूमर मजीद सोलंगी ॿियो मुंहिंजो मुड़ुसु जेको पहिरियां हो अल्लाह जी फैमिलीअ खे मौत मारण धमकियूं ॾेई रहा आहिनि। नालो मुंहिंजो अमजद आहे ज़ात ज़रदारी ऐं पीउ जो नालो जुमन ज़रदारी आहे ॻोठु नूरखां ज़रदारी लॻे जाम साहब जो रवासी आहियां मूं राबिया सां 6 तारीख़ 4 अप्रैल 2024 ते निकाह कयो आहे सांगड़ जी अदालत में। सो हिन जा माइट मूंखे तमामु घणो तंग पिया कनि ऐं प्रेशराइज़ पिया कनि ऐं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे ऐं मुंहिंजी कुझु बिरादरी जा ज़रदारी जेके आहिनि उहे बि सोलंगी बिरादरी सां गॾु आहिनि उहे बि कुझु मूंखे मोतमार धमकियूं ॿिन्ही ते कब्ज़ा करण जूं धमकियूं ऐं औरतूं अगवा करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांखे हींअर ख़तरो आहे इन करे असांखे तहफ़ुज़ खपे। जी असां सांगड़ जी अदालत में निकाह कयो जी साईं सोलंगी नालो राबिया जी जी न असां ॿिन्ही पसंदि जो पहिरियों कयो आहे जी जी असांजो मुतालबो इहो आहे त असांखे तहफ़ुज़ खपे जी हा हिन जो माइट ऐं कुझु मुंहिंजे ज़रदारी बिरादरी जा चङा मुड़ुस असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ॿिन्ही ते कब्ज़ा करण जो ऐं औरतूं अगवा करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि इन करे हिन जा माइट बि असांखे तमामु घणो तंग करे रहिया आहिनि जान जो ख़तरो आहे सोलंगी बिरादरी मां असांखे तमामु घणो ख़तरो आहे इन करे असां SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं IG सिंध खां अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। साईं सोलंगी बिरादरी हिन जो मुंहिंजी घरवारी जो पीउ आहे ईदन सोलंगी कामरेड सूमर सोलंगी उस्ताद मजीद सोलंगी ऐं अलन सोलंगी सावण सोलंगी ऐं जुमन सोलंगी हिन मां असांखे जी हा असां राज ख़ुशी जा ॿिन्ही न का बि अगवा वग़ैरह जी हा पाण अची निकाह कयो असां पाण ॿिन्ही राज ख़ुशी सां असांखे जीअं ॾिनो वञे।